अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी तव्हांखे मेड़ खां मोहम्मद अली शेख जी ख़बर ॾींदा हलूं। तहरीक निफ़ाज़ आफ़ाक़ी जाफ़रिया सिंध जो सदर उलमा असगर नक़विया ग़ुलाम रज़ा काज़ी अल्ताफ़ मदहोश बरकत जाफ़री सैयद इरशाद शाह उलमा ख़िदमत अली कमरानी ऐं ॿिया उहिदेदार मेड़ पहुता। हिते मेहड़ जे मरकज़ी इमाम बारगाह में तंज़ीम जे कारकुननि सां मुलाक़ात करे तंज़ीमी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई। उन मौक़े ते हिननि नेशनल प्रेस क्लब मेहड़ जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वफ़ाक़ी तौर सिंध सरकार मुल्क में पाबंदी पयल तंज़ीमुनि ख़िलाफ़ क़दम खणी खेनि फ़साद पखड़ींदड़ सरगर्मियुनि के रोकिन ऐं मुल्क अंदर फ़िरक़ेवार पखड़ींदड़ ख़िलाफ़ क़दम खणी फ़साद पखड़ींदड़ मुल्क दुश्मन क़ौम दुश्मन आहिनि। पाकिस्तान सरकार मुल्क दुश्मन ते नज़र रखे। हुननि चयो त इसराइल ऐं फ्रांस इस्लाम ख़िलाफ़ ग़लति सोच रखनि था। गुस्ताखाने खाकनि सबबि पाकिस्तान उन्हनि मुल्कनि सां सफ़ारती तालुकात ख़त्म करे। हुननि चयो त असां मुल्क में अमन चाहियूं था। फ़िरक़ेवारियत फैलाईंदड़ इस्लाम दुश्मन आहिनि। एलबेतनि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते गुस्ताखी कनि था। हुननि चयो त मुल्क में आइनी तौर हर फ़िरक़े खेनि पंहिंजी सोशल मीडिया ते गुस्ताख कनि था। हुननि चयो त मुल्क में आइनी तौर हर फ़िरक़े खे पंहिंजी अक़ीदे मूजिबि इबादत करण जो पूरो हक़ आहे। हुननि पाकिस्तान सरकार खां घुर कई आहे त हू सऊदी सरकार ते ज़ोर रखनि त जीअं बीबी फ़ातिमातुल ज़हरा जे मक़बरे जी मुकमल तामीर कराइनि। उन मौक़े ते इम्तियाज़ अली शेख, सैयद शबीर शाह, ज़फ़र अतार, फैज़ पंवर, ज़ंवार, साजिद पंवर, वाजिद एरी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।